सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल अज़ीज़िल गफ़्फ़ार वल जलीलिल जब्बार वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिनिल मुस्तफ़ल मुख्तार साहिबित ताज वल मिअराज व साहिबिल इज़्ज़त वल वक़ार सलवातुल्लाहि व सलामुहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफ़तैन व हदैनाहुन नजदैन। सदक़ल्लाहु मौलानाल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। हज़रात, उलमाए किराम, प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह जल्ल जलालहू जल्ल शानहू शाल असां सभिनी खे मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत ऐं इश्क अता फरमाए। दुनिया में महबूब जी ग़ुलामी में जीअण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मदीने वारे जे इश्क जो मौत नसीब फरमाए। आख़िरत में उन महबूब जी ज़ियारत शफ़ाअत ऐं शलपाड़ो नसीब फरमाए। अज़ीज़ान मोहतरम, अल्लाह जे पाक कलाम जा जे चंद अल्फाज हिन फ़कीर तिलावत कया आहिनि। रब्बुल आलमीन जल्ल शानहू शाल असां सभिनी खे क़ुरान सम्झण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन मुबारक लफ़्ज़नि जे अंदरि इंसान जे मथां रब्बुल आलमीन पंहिंजी नेमतुनि जो ज़िक्र फरमायो आहे। रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे बाननि जे मथां, इंसान ज़ात जे मथां एतिरा एहसान फरमाया आहिनि, एतिरा थोरा कया आहिनि, एतिरा गुण कया आहिनि जे ॻणण खां घणा, शुमार करण खां घणा। रब्बे ज़ुल जलाल फरमायो, अलम नजअल लहू ऐनैन। छा असां इंसान जे लाइ ॿ अखियूं न बनायूं आहिनि? व लिसानन व शफ़तैन। असां उन जे लाइ ज़बान बनाई आहे, असां उन जे लाइ ॿ चप बनाया आहिनि। व हदैनाहुन नजदैन। असां उन खे ॿ रस्ता ॾेखारिया आहिनि। अज़ीज़ान गिरामी, तवज्जो सां ॿुधो ऐं सम्झो। पाक परवरदिगार तो फरमाए,
तो इंसान छा मूं रब तो ते एहसान न कया आहिनि? तव्हांखे ज़बान ॾिनमि, तव्हांखे ॿ चप ॾिनमि, तव्हांखे मूं रब पंहिंजे फज़ल सां ॿ अखियूं अता फरमायूं, ॿ रस्ता तव्हांखे ॾेखारे छॾिया। सभ खां पहिरीं इन आयतुनि जे अंदरि रब करीम बाने ते जेके एहसान फरमाया आहिनि उन जो ज़िक्र जी शुरूआत अखियुनि सां कई आहे। अलम नजअल लहू ऐनैन, छा असां उन जे लाइ इंसान जे लाइ ॿ अखियूं न बनायूं आहिनि? ये अखियूं मुंहिंजे रब करीम जी अज़ीम नेमत है। ज़मीन ते वेही तव्हां आसमान ॾिसी सघो था, हज़ारें किलोमीटर परे ताईं ये अखियूं तव्हांखे कुदरत जा नज़ारा ॾेखारनि थियूं। तव्हांजी अख अधु इंच जे बराबरि हूंदी या इंच जे बराबरि हुजे, डिघाई या वेकराई जो माप कजे, पर इन अख खां करोड़े गुना वॾो सिज जो आहे इहो बिन अख में नज़र थो अची वञे। इन अख जे हुजुम खां, इन जी मेयरमेंट खां, इन जे माप खां अरबे गुना वॾा अजराम फल्की सिज आहे, चंड आहे, ज़मीन आहे, बाग ऐं बागीचा आहिनि, हज़ारे मंज़र आहिनि, इन अख जे अंदरि समाइजी वञनि था। इहो चाचो निंड थो करे। हाँ, असां तुंहिंजो गज़ल ॿुधोसीं, तूं असांजी तकरीर जो वारो आहे त निंड थो करे। हाँ, ॾिसो, हिकिड़े माण्हू खे तव्हां हिकिड़ो भेरो ॾिसी छॾियो, 5 सालनि खां पोइ वरी उहो साॻियो माण्हू ॾिसंदो, सुञाणे वेंदो इहो फलाणो आहे। तव्हां हज़ारे माण्हू था ॾिसो, मसलन मां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां, हींअर हेॾो वॾो मजमो मुंहिंजे साम्हूं आहे, ईंदड़ 24 ते कहिड़ा आया कहिड़ा न आया मां ॾिसंदुसि त ख़बर पइजी वेंदी। साॻी 24 ते फलाणो आयो, फलाणो कोन आयो। छो? इन अख जे अंदरि रब्बे ज़ुल जलाल लखे करोड़े फाइल रखे छॾिया आहिनि। हर इंसान जो फाइल अंदरि जुदा आहे, हर कंहिंजी सूरत अंदरि रखी आहे। माण्हू जो जिस्म इन जे अख जे अंदरि समाइजी थो वञे, लखे इंसान तुंहिंजे अख जे अंदरि अची था वञनि, हर कंहिंजो फाइल जुदा आहे जी। वरी हर माण्हू जी ज़िंदगी जी हिस्ट्री खे ज़हन महफ़ूज़ रखे थो। हर माण्हू जी, ही मुंहिंजो चाचो आहे, हिन जी ज़िंदगी जी हिस्ट्री मुंहिंजे ज़हन में महफ़ूज़ आहे। ही फ़क़ीर आहे, ही मुंहिंजो भाउ आहे, ही मुंहिंजो दोस्त आहे, ही मुंहिंजो यार आहे, ही मुंहिंजो अबो आहे, ही मुंहिंजी अम्मा आहे, ही मुंहिंजो हिकिड़े भेरे कराची में हिन सां मुलाक़ात थी, हिन सां हिकिड़ो भेरो कोयटा में मुलाक़ात थी, हिन सां हिकिड़ो भेरो रहीम यार खान में मिलियुसि, उन सां कहिड़ी कचहरी थी, उहा सॼी कचहरी जो फाइल जुदा ठहियो पियो आहे। ॻाल्हि सम्झो या कोन? हज़ारे माण्हुनि जी मालूमात तुंहिंजे ज़हन में रखी आहे, गॾु विचड़ बि नथी थिए, रल विचड़ थी वञे, हुनजी मालूमात होॾे, हुनजी होॾे, ही दोस्त आहे, ही दुश्मन आहे, दुश्मन दुश्मन आहे। अख ॾिसंदी सुञाणे वेंदी त ही मुंहिंजो दुश्मन आहे, अख ॾिसंदी सुञाणे वेंदी ही मुरीद आहे, ही सजण आहे, ही दुश्मन आहे, ही पंहिंजो आहे, ही पराओ। अख सुञाणे वेंदी, भली बज़ाहिर खणी हथ जोड़ियूं बीठो हुजे, पर अख सुञाणी वेंदी। ज़बान ॻाल्हाए थी, छा थो ॻाल्हाए पियो, छा थो चवे पियो, ज़बान सां कहिड़ी ॻाल्हि थो करे, पर हिन जी दिलि में छा आहे, अख सुञाणी थी वञे। अलम नजअल लहू ऐनैन, वो इंसान तुंहिंजे मथां रब जो थोरो न आहे, तोखे ॿ अखियूं ॾिनई। हाँ,
ही अख जुदा थी ॾिसे, ही अख जुदा थी ॾिसे, हिन जो इमेज पंहिंजो थो ठहे, हिन जो इमेज पंहिंजो थो ठहे, पर अंदर वञी ॿई फोटू गॾिजी हिकु तस्वीर था नज़र अचनि। अगरि जे ही अख पंहिंजो जुदा तस्वर ॾेखारे, ही जुदा ॾेखारे, त सिद्दीक़ वञा ॿ सिद्दीक़ नज़र अचनि, हा अब्दुल रशीद वञा ॿ अब्दुल रशीद नज़र अचनि, पर न इहे कोन थो थिए। हिन अख खे ॾिसो त ही जुदा पंहिंजो तस्वर इमेज, हिन जो ॾिसण जो दाइरो जुदा आहे, हिन जो दाइरो जुदा आहे, पर जेॾी महिल ॿई अखियूं खुलनि थियूं, अलम नजअल लहू ऐनैन, ॿ अखियूं, पर इन्हनि जो इमेज, इन्हनि जो तस्वर, इन्हनि जी तस्वीर अंदर में हिकिड़ी ठहे थी। ही रब जो करम न आहे, हा अल्लाह जी महिरबानी न आहे। पर ॾिसो न, शीशो हूंदो आहे न, शफ़ाफ शीशो हुजे, थोरी देरि खां पोइ ॾिसंदो हुन ते धूड़ नज़र ईंदी, मिटी जा नंढा ज़रा नज़र ईंदा, हा की न? हा, ही अख जो बिलोर आहे, अख जो शीशो आहे, शीशे खां बि वधीक शफ़ाफ आहे। हवा में फ़ज़ा में धूड़ उथे थी पई, इहा धूड़ ज़रूर हिन अखियुनि जे तारनि ते बि लॻंदी हूंदी, हा की न? पर इन जे सफ़ाई जे लाइ वाइपर अलाह ताला ॿ बुहारा ठाहे छॾिया आहे। अख पाणे ॼाणे छिंबजे थी पई, तव्हां छिंबो न छिंबो पाणे ॼाणे अख छिंबी, हा की न? हकूं बिना को तव्हां चुप कयूं वेठा हुजो, पर अख पाणे ॼाणे हीअं थी छो? अल्लाह अकबर कबीरा। या अख तव्हांजे सफ़ाई जे लाइ रब इहे बुहारा ठाहे छॾिया आहे, अख खे साफ़ कंदा रहनि था। जे इहा अख न चिंबजे न, माण्हू अंधो थी वञे। जरासीम आहिनि, बैक्टीरियाज़ आहिनि, ऐं कई क़िस्मनि जूं बीमारियूं आहिनि, फ़ज़ाउनि में, हवाउनि में जरासीम उॾामंदा अचनि था, पर क़ुर्बान मुंहिंजा मौला तुंहिंजे महिरबानियुनि तां सदके वञिजे। हा, हिन अख जे छिंबरनि जे अंदरि अखियुनि जे मथां वार रब ठाहिया आहिनि, इन्हनि में अहिड़ी तरह हिकमत ठाहे छॾी आहे, जेका उहे सभु जेकी बि बीमारियूं आहिनि या जेकी मर्ज़ अचनि था फ़ज़ाउनि जे अंदरि, अखियूं उन्हनि खे धोई साफ़ करे छॾनि थियूं। वरी अख जे मथां रब हे छा छॾींदा आहियो? छा? भिरूं। इहे भिरूं आहिनि, छो ठाहिया अथई? हिकु तरफ़ हिन में हुस्न जमाल आहे, हा भिरुनि में सूंह आहे, जमाल आहे, ॿिए तरफ़ पघर पसीनो पेशानी ते घणो ईंदो आहे, कमकार कयो त पेशानी पघिरजी वेंदी आहे, ऐं पघर कड़ो आहे, पघर में ज़हर आहे, पघर में कड़ाण आहे, इहो ज़हरीलो पाणी आहे, जेकॾहिं अख में पवे त अख जो नुक़सान थी सघे थो। इन जे करे रब अखियुनि जे मथां ॿ बच्चा बंद ठाहे छॾिया। बच्चा बंद सम्झो था न, काछे वारनि खे ख़बर आहे त बच्चा बंद छा थींदो आहे। हा, उहो बच्चा बंद ॿोॾि जे पाणी खे रोकींदो आहे, जीअं सिंध वारा वीचारा ॿुॾण खां बची पवनि। अखियूं नाज़ुक आहिनि, रब मथां बच्चा बंद ठाहे छॾिया आहिनि। अखि जो पेशानी जो पाणी जेको किरंदो न, इहो अखियुनि ताईं इहे वञण न ॾींदा, पासे ओसे ते हेॾे होॾे करे छॾींदा, या पाण में जुज़ुब करे वठंदा, त जीअं अखि खे नुक़सान न पहुचे। अलम नजअल लहू ऐनैन, रब तो फरमाए इहो मुंहिंजो थोरो न आहे, तव्हांजे लाइ मूं ॿ अखियूं ठाहे छॾियूं आहिनि। हा, वलिसान, मूं रब तव्हांजे मथां थोरो कयो आहे, तव्हांखे ज़बान ॾिनी अथव। हा, वरी हिन जो सेक हुन ते न चढ़ियो आहे। या त सुजाग थी वियो, या त वञी वुज़ू करे अचो, या मूंखे निंड फिटाइण ॾांहुं ईंदी आहे, सम्झो था? मूंखे निंड फिटाइण जो नुस्ख़ो मूं वटि आहे। हा, अखियुनि खे उजागो ॾे। लिसाननि, रब थो फरमाए मूं तव्हांखे ज़बान ॾिनी आहे, चम जो टुकड़ो आहे। हा, पर उन में अलाह ताला जल शानहू उन खे केतिरी नरमी अता फरमाई आहे, हलंदी चुरंदी रहे थी। पर जेकॾहिं इहा हलण चुरण बंदि करे न, त माण्हू गूंगो,
ज़बान न हुजेसि त गूंगो, मानी खपेसि पोइ छा कंदो? हा, वीचारो मोहताज इशारा कंदो। हा, पंहिंजे दुख जो इज़हार कीअं करे, पंहिंजे दिल जी कैफ़ियत ॿियनि खे कीअं ॿुधाए? हा, ज़बान ज़रियो आहे इल्म खे फैलाइण जो, ज़बान ज़रियो आहे कंहिंजे दर्द दिल खे ॿाहिरि बयान करण जो, ज़बान ज़रियो आहे जेको दुनिया जे अंदरि निज़ाम हली रहियो आहे ज़बान जे ज़रिए हली रहियो। पर रब तो फरमाए लिसानन व शफ़तैन, अॻियों ऐनैन जो ज़िक्र आहे, पोयों शफ़तैन जो ज़िक्र आहे, विच में लिसान जो ज़िक्र आहे। लिसान हिकिड़ी, ज़बान हिकिड़ी, चप बि ॿ, अखियूं बि ॿ, ज़बान हिकिड़ी। कोन सम्झो? कोन सम्झो ॻाल्हि? हा, छो ज़बान हिकिड़ी छो? कोन सम्झो? हा, ज़बान हिकिड़ी हुजे त भली या ॿ ज़बानूं हुजनि त भली? वापारियुनि खां पुछो, वॾेरनि खां पुछो, ऑफिसरनि खां पुछो। हा, घणियूं अथनि ज़बानूं? मन कान लहू लिसानान, मदीने वारे मीर फरमायो जंहिंखे ॿ ज़बानूं आहिनि, यतून हाउलाए बिवजहिन व हाउलाए बिवजह, हेॾे अचनि त हिकिड़े मुंहं सां, होॾे वञनि त ॿिए मुंहं सां, हिते हिकिड़ी ज़बान हुते ॿी ज़बान। कान लहू लिसानम मिन नार, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो इन जे वात में जहन्नम जी बाहि जी ज़बान। वो बि ॿ ज़बानुनि वारा, वो माण्हुनि सां ठगियूं करण वारा। रब तोखे अखियूं ॿ ॾिनियूं, रब तोखे चप ॿ ॾिना, पेर ॿ ॾिना, हथ ॿ ॾिना, पर ज़बान हिकिड़ी ॾिनी, दिल हिकिड़ी ॾिनी। हा, ज़बान हिकिड़ी ॾिनई त हिकिड़ी ॻाल्हि कर, ॿ ज़बानूं न बणाए, ठगबाज़ न थी, मकारी फ़रेबकार न थी, हिकिड़ी ज़बान इस्तेमाल कर। दिल रब हिकु ॾिनी त दिल हिकु आहे, ॾे बि हिकिड़े मदीने वारे मीर। हाँ, वह शफ़तैन, रब तो ॿ चप बि ॾिना माए। हाँ, ये बि रब जी नेमत आहिनि। हाँ, चप जे मथां सनी खल आहे, ओ बसर जी खल खां बि अञा सनी, पर हसास अहिड़ी आहे, हसास अहिड़ी आहे, हसास अहिड़ी खल आहे जेका पूरे बदन खां वधीक हसास आहे। इन जे करे जॾहिं कंहिं प्यारी शइ खे या मुतबर्रिक शइ खे मोहब्बत जो इज़हार कबो आहे, दिल जी कैफ़ियत जो इज़हार कबो आहे, त चपनि जे ज़रिए कबो। कीअं इज़हार कबो आहे? ज़बान सां माण्हू इज़हार करे थो, अखियुनि सां बि इज़हार करे थो, पर सभ खां वधीक प्यार जो इज़हार, अक़ीदत जो इज़हार, मोहब्बत जो इज़हार तॾहिं थींदो आहे जॾहिं चप क़रीब थींदा आहिनि। कोन सम्झो? हा, हजरे असवद खे चुमंदा आहियूं, तुंहिंजो हरू भरू ॿिए पासे तसवर न वञे। चुमण जूं घणियूं शयूं आहिनि। हा, चुमण जूं शयूं घणियूं आहिनि। हजरे असवद खे चुमो, क़ुरान पाक खे चुमो, हा, मुर्शिद जा हथ चुमो, ख़ुदा जे बैत खे चुमो, पर कंहिं कब्र खे न चुमो। हा, कब्र खे सजदो न कयो। हाँ, मौलाना साहब बयान फरमायो पे त अबे अम्मड़ जी कब्र खे चुमी सघिजे थो, उन जे लाइ हदीसूं आहिनि। अबे अम्मा जे कब्र खे चुमण जे लाइ हदीसूं मौजूद आहिनि। बाक़ी जेकी माण्हू वञी कब्रुनि ते किया पिया आहिनि, सजदा था कनि, शरीयत में जाइज़ न आहे। चुमी मोहब्बत जो इज़हार आहे, अक़ीदत जो इज़हार आहे, जेको चपनि जे ज़रिए कयो वेंदो आहे। रब्बे दुल जलाल फरमायो व शफ़तैन, मूं रब तव्हांखे चप अता फरमाया आहिनि, इहा बि मुंहिंजी नेमत अथव। ॻाल्हि सम्झिजो। हा, जे न चप न हुजनि त मां सम्झां थो मानी खाइण बि ॾुखी थिए, पाणी पीअण बि ॾुखियो थिए। ढुक वात में विझंदे उनखे अंदरि पहुचाइण जे लाइ उनजी सपोर्ट कंदा आहिनि चप।
ऐं ॻाल्हाइण जे लाइ बि चपनि जी ज़रूरत आहे। तुंहिंजे गुफ़्तगू जे इज़हार जे लाइ, तुंहिंजे दिलि जे कैफ़ियतुनि जे इज़हार जे लाइ चपनि जी ज़रूरत पवंदी आहे। मुंहिंजे रब करीम फरमायो त ओ मुंहिंजा बाना, मूं रब तो ते एहसान फरमायो आहे जो तोखे लिसान व शफ़तैन, ज़बान बि ॾिनी मां त चप बि अता फरमाया। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मोहब्बत ऐं ज़ौक़ सां चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अॻिते मुझे सोने रब फरमायो नेमतुनि जो ज़िक्र कयईं। रब फरमायो अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफ़तैन। टिनी नेमतुनि जो ज़िक्र करे पोइ अॻिते थो रब फरमाए वहदैनाहु नजदैन। असां तव्हांखे ॿ रस्ता ॾेखारियासीं, ॿ रस्ता ॾेखारियासीं। नजदैन जे बारे में मुफ़स्सिरनि जो इख़्तिलाफ़ आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो त नजद सॾिबो आहे उभरियल शइ खे, मथे उभरियल शइ। तफ़सीर दुर्र मंसूर जे अंदरि इमाम जलालुद्दीन सुयूती रिवायत आणनि था हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास हिन उम्मत जो सभ खां वॾो मुफ़स्सिर, महबूबन करीमन जे उम्मत में सभ खां वॾो क़ुरान जो मुफ़स्सिर हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु थो फरमाए त नजदैन सॾिबो आहे ॿिनि उभरियल शयुनि खे। उहे ॿ उभरियल शयूं कहिड़ियूं आहिनि? अमड़ जी थञ वारियूं जायूं। रब्बे दुल जलाल फरमायो त ओ मुंहिंजा बाना तोखे ज़बान ॾिनमि, ॿ चप ॾिनमि, पोइ तोखे नजदैन अता फरमायमि। उहो वक़्तु यादि कर जॾहिं तूं अम्मा जी गोद में हुए, का ॿोली न ॻाल्हाए ॼाणंदो हुए, अरबी न ॼाणी, फारसी न ॼाणी, सिंधी ऐं सराइकी, पश्तो ऐं बलोची ॿोली न ॼाणंदो हुए। वहदैनाहु नजदैन, इन्हनि ॿिनि उभरियल रस्तनि जे लाइ मूं रब तोखे हिदायत कई त ॿ चप पाण में मिलाए ज़बान सां चुस करे ॾे त अम्बर जो थञ वारो खीर तुंहिंजे वात में अची वञे। मूंखे त ॿुधायो त इन बच्चे खे या सेखारी के चगड़ ॾियणु। अम्मा सेखारियोसि त चप मथियो हेठि सां मिला। अम्मा जे पेटो ॼाओ आहे, का ॿोली ॼाणे कोन थो, कंहिं ज़बान सां हुनजी आशनाई कान्हे, ABCD खां गैर वाक़ुफ़ आहे, अलफ अंब बे बला बे बकरी अञा पढ़ी कोन अथसि। अञा कंहिं ॿोली खां आशना न आहिनि, पर इनखे कंहिं सेखारियो त हीअं चुस करे ॾिबी रोज़ी तोखे इतों मिलंदी। हाय 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 हाय। ओ मुंहिंजा मौला तुंहिंजा एहसान, तुंहिंजा शुक्राना। चओ अल्लाहुम्मा लकल हम्द वलक शुक्र। मुंहिंजा मौला तुंहिंजा एहसान ऐं तुंहिंजा शुक्राना। वहदैनाहु नजदैन, ये ॿ रस्ता रोज़ी जा रब खोले ॾिना। इहा रिवायत आहे सुणे सैयदना इब्न अब्बास जी। पर अचो तव्हांखे हाणे रिवायत उहा ॿुधायां जेका बाबे मदीनतुल इल्म रिवायत कई आहे। इल्म जे शहर जो दर कोन सम्झो? इल्म जे शहर जो दर। हाय हाय हाय। अन मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा। मां इल्म जो शहर आहियां, अली उन जो दर आहे। हिकिड़े हंधि मूं बयान पे कयो, ईअं बसि ज़हन में हिकिड़ी ज़ौक़ जी ॻाल्हि अची वई, कंहिं माण्हू एतिराज़ कयो। मूं चयो त हज़रत सैयदना जिब्रील अमीन हुज़ूर वटि हिकु भेरो ईंदो, हज़रत अली वटि ॿ भेरा ईंदो। हिकिड़े एतिराज़ कयो, यार हे वरी कीअं थो बयानु करे वरी अली वटि ॿ भेरा ईंदो।
मुझे गाल बुध मां पंहिंजे तरफ़ों कोन थो चवां। हुज़ूर फरमायो त अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा, मां इल्म जो शहर आहियां, अली उन जो दर आहे। अचण वारो ईंदो त ज़रूर दर मां ईंदो, अचण वारो ईंदो त ज़रूर मोटंदो बि सही। हाँ, जेको दर में दाखिल थींदो सो ज़रूर दर मां ई ॿाहिरि निकिरंदो। वाह अली तुंहिंजो शान आहे। इश्क में चो अली अली, मोहब्बत मां चो अली अली, साईं कंदो सभु भली भली। अली असांजो मौला आहे। तव्हां बीठल कसम खयो आहे छा? तव्हां न पढ़ंदव? अली असांजो मौला आहे, सांग कंदो रब सौला आहे। अली बिना नाही गली गली, इश्क में जाचो अली अली। हैदर जी हुब मुझो ईमाना, दर्स पढ़ायो मूंखे कुराना, मर्दो मुनाफिक रुली रुली। इश्क में जाचो अली अली। तफसीर दुर्र मंसूर में सुयूती सुनो रिवायत सुहाने अल्लाह अल्लाह। हजरत मौला अली शेर खुदा हैदर कर्रार रिवायत फरमाई, मुझे आका फरमायो त वहदईना हुन नजदईन, असां उनखे ॿ रस्ता ॾेखारियासीं। हिकिड़ो नजदुल ख़ैर आहे, ॿियो नजदुल शर्र आहे। हिकिड़ो रस्तो ख़ैर जो, ॿियो रस्तो शर्र जो। रब हर इंसान खे ॿई रस्ता ॾेखारे छॾिया आहिनि। आलिम न हुजे, मुफ्ती ना है, मुफस्सिर ना है, मुहद्दिस ना है, मकतब मदरसे में पढ़ियो ना है, पर दिल हर हिक जी में जंहिं बि कलमो पढ़ियो आहे, हर मोमिन जी दिल में रब मुफ्ती वेहारे छॾियो आहे। हर बाने जे दिल में रब आलिम विहारे छॾियो आहे। दिल बोलींदी आहे त ही ख़ैर आहे, ही शर आहे, ही चङाई आहे, ही बुराई आहे, ही भलो रस्तो आहे, ही बुरो रस्तो आहे। अब आहे कन न? हा, जेॾी महिल तूं 24 शरीफ़ ॾे निकितो हूंदे त दिल ज़रूर ॿोलियो हूंदई त अॼु भले रस्ते ॾे थो वञ। वेठो तुझी दिल जरूर बोलींदी हूंदी त अॼु यार वाह जूं भलियूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं। अंदर वारो ज़रूर चवंदुई, अंदर वारो मौलवी ज़रूर चवंदुई त इन्हनि ॻाल्हियुनि खे अपलव में ॿधिजाए, अमल कजाए। आहे कन न? हा, रब हर इंसान के अंदर में मुफ्ती वेहारे ॾिनो आहे, जेको ॿुधाईंदो आहे। जेॾी महिल बुरे पासे ॾे खुदा न ख़ास्ता को बुरे रस्ते ॾे विख खणे थो त अंदर जो काज़ी ॿुधाईंदो आहे त एॾे न वञिजो, इहे न कजांइ। हा, हाउ की न? जेॾी महिल तुंहिंजी विख सेनी माॾे खजंदी हुजे, जेॾी महिल परावा नंग निहारण जे लाइ, पराई लजुनि लताड़ण जे लाइ बेहयाई वारी नज़र खणंदो हूंदे, जॾहिं गुनाह वारी विख खणंदे अंदर वारो काज़ी ॿोलींदी त ईअं न कजाए, न कजाए, न कजाए। आहे आहे की न? हा, वहदईना नजदईन, रब तो फरमाए त असां उनखे ॿई रस्ता ॾेखारे छॾिया आहिनि। ही नजदुल ख़ैर आहे, ही नजदुल शर्र आहे, ही जन्नत जो रस्तो आहे, ही जहन्नम जो रस्तो। हा, अॻिते तवज्जो फरमायो, वरी मोटी थो अचां, पोइते थो मोटां, वरी पोइते थो मोटां। तवज्जो फरमायो। हा,
वहदैनाहु नजदैन के समझी हाणे पोइते मोटो कुरान तो फरमाए अलम नजअल लहू ऐनैन असां तव्हांखे ॿ अखियूं ॾिनियूं आहिनि ऐं उन खां पोइ अॻिते रब थो फरमाए त वहदैनाहु नजदैन अखियूं बि ॾिनियूं मां ॿई रस्ता बि ॿुधाए छॾिया मां ओ अखियुनि वारा हीअ नज़र भली अथई हीअं कजांइ हीअ नज़र बुरी अथई हिन खां बचजांइ ओ अखियुनि वारा रब तोखे अखियूं ॾिनियूं इन अखियुनि सां जे ॾिसणो आहे त अल्लाह वारे जो दीदार कर इन अखियुनि सां जे ॾिसणो आहे त क़ुरान जो दीदार कर इन अखियुनि सां जे ॾिसणो आहे त मस्जिद वारो रस्तो ॾिसी वञ इन अखियुनि सां ॾिसणो आहे त नेकी जी नज़र कर इन रस्ते सां ॾिसणो आहे त कंहिं ते हया ऐं शर्म वारी नज़र कर ऐं वहदैनाहु नजदैन बुरी अख जे लाइ बि रब आगाह करे छॾियो अंदरि ज़मीर ॿुधाए थो त टीवी न ॾिस VCR न ॾिस उघाड़ी फिल्म न ॾिस बेहयाई वारी नज़र न कर परावा नंग न निहार ॿुधायो त दिलि ॿोलींदी आहे कन हा रब तो फरमाए व लिसानन व शफतैन ज़बान भी ॾिनी माए ॿ चप भी ॾिना माए पोइ अॻिते रब फरमायो मूं ॿई रस्ता बि ॾेखारिया माए त ज़बान सां हीअ गुफ़्तगू कजांइ हीअ गुफ़्तगू न कजांइ इन ज़बान सां जे ॻाल्हाई त सुठो ॻाल्हाइजांइ इन ज़बान सां ॻाल्हाई त रब जो क़ुरान पढ़जांइ इन ज़बान सां मुंहिंजे मालिक करीम जो मिठो ज़िक्र कजांइ इन ज़बान सां चइजांइ अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह के वरी चवंदा त या रसूल अल्लाह न चओ हा के चवंदा अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह न चओ पर हिते बीमारी पोइ आई आहे जिथों अॻ में शुरू थी नजद वारा जिथों वहाबियत शुरू थी आहे अहले नजद हिन भेरे मुंहिंजा रफ़ीक गॾु आहिनि या ग़ुलाम साहब आहे ॿिया मुंहिंजा दोस्त गॾु आहिनि हिते तव्हां चओ त मां उन्हनि खे उथारे शाइरी तव्हांखे ॾियारियां साईं मक्का मुकर्रमा में मदीना मुनव्वरा में अरबनि जे गाॾियुनि ते अक्सर मूं हिन भेरे वञी स्टीकर लॻल ॾिठा जीअं हरम मज़ो मके पाक मज़ा मस्जिदुल हराम मज़ा ईअं निकितासीं त स्टीकर लॻा पिया ग़ुलाम साहब खे मूं चयो बाबा हलिया हे ॾिस तूं शायदि तुंहिंजे छा लिखियो पियो फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह हिकिड़े या रसूल अल्लाह हिकिड़ी जाइ ते स्टीकर लॻल हो हिकिड़ी जाइ ते स्टीकर लॻल हुयो लब्बैक व सअदैक या रसूल अल्लाह मां बीठोसि गाॾी अरब जी अचे रुकी नमाज़ जो टाइम क़रीब हुजे अरब जी गाॾी रुकी कारो नोड़ो ॿधल हुजेसि ॻाढ़ो रुमाल पातल हुजेसि गाॾी हीअं रुकी उन गाॾी जे पोयां पोयों वॾो पंफलेट लॻल हुजे उन ते लिखियल हो गुंबद खदरा जी तस्वीर ठहियल हुई ऐं उन में लिखियल हो हय्युन फी क़ुलूबिना ज़िंदा ज़िंदा असांजे दिलुनि में आ उतों जो दोस्तनि खां पुछा कर हीअ तब्दीली कीअं आई है हीअ त चवंदा आहिनि शिरक आहे या रसूल अल्लाह न चओ शिरक आहे हे अॼु पाण अरब या रसूल अल्लाह था चवनि पिया न रुॻे चवनि था पर दीवारुनि ते लिखी छॾियो अथनि हीअ ॻाल्हि कहिड़ी हाओ जॾां कुर काफ़रनि डेनमार्क जे अंदरि मुंहिंजे सोणे नबी जे शान में गुस्ताखी कई हुई त अरबनि जी उहा का गैरत जागी पई उन खां बाद में अरबनि हिते जुलूस बि कढिया ये स्टीकर भी लगाया हिकिड़ी जाइ ते ॾिठुमि त
डेनमार्क जो नक्शो ठहियल हुजे ऐं हिकिड़ो करट सां हुनखे ईअं कपे पियो, करट छापियल हुजे, डेनमार्क जे नक्शे खे ईअं कटे पियो, पोइ हेठों लिखियल हुजे वॾनि अखरनि में इन्नहुम कद असाऊ इला नबीना फ़अइनल गैरत, हुननि असांजे नबी सां गुस्ताखी ऐं बेअदबी कई आहे। ए अरबो तव्हांजी गैरत काॾे वई? ए मुस्लमानो तव्हांजी गैरत काॾे वई? तव्हांजे नबीअ जी हुननि बेअदबी कई आहे, तव्हांजे नबीअ जा हुननि कार्टून ठाहिया आहिनि, तव्हांजे नबीअ जे शान में हुननि गुस्ताखी कई कद असाऊ इला नबीना फ़अइनल गैरत, तव्हांजी गैरत काॾे वई? तव्हांजो जज़्बो काॾे वियो? दुश्मन अॼु इन हरकतुनि ते लही आयो आहे जो असांजे पाक पैगंबर बेऐब नबी जे शान में बेअदबियूं करे रहियो आहे। तव्हांजी गैरत काॾे वई? सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हुननि काफ़रनि अंग्रेज़नि बेअदबी कई, अरबनि सॾु ॾिनो ऐनल गैरत, गैरत काॾे वई? त ॿियनि जो जज़्बो जागी पियो, हंधे मागे स्टीकर लॻाए छॾियुमि त असांजी गैरत मुई नाहे, लब्बैक व सअदैक या रसूल अल्लाह। किथे लिखियो पियो आहे फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा महबूब तव्हांजे मथां पंहिंजो अबो ऐं अमड़ कुर्बान करे छॾिया। अरबन गैरत जो नारो हुयो त सिंधी वरी रुकजण वारा न आहिनि, ही पाकिस्तान वारा, ही अरब ऐं अजम वारा सभु दिलबर मोहम्मद जे दर जा गुलाम आहिनि। असांजा बच्चा भी कुर्बान, असांजूं जानियूं भी कुर्बान। मां ऐलान थो कयां मुंहिंजो साजन भी कुर्बान, मुंहिंजो मिठल भी कुर्बान, मुंहिंजो कादरी भी कुर्बान, मुंहिंजा बच्चा मुंहिंजा घर मदीने वारे जे नाले जा कुर्बान। छा तव्हां बि इहो जज़्बो ॾेखारींदा? मुझे दिलड़ीअ जो दिलबर महबूब मोहम्मद आ, मुझे दिलड़ीअ जो दिलबर महबूब मोहम्मद आ, रहमत जो पिरी बेकर महबूब मोहम्मद आ। सिर यार दा नजराना ले यार दे कोलाए, सिर यार दा नजराना ले यार दे कोलाए, महबूब दी मर्जी गले लावे या ठुकरावे, जन्नत दी नहीं ख्वाहिश ए मेरे खुदा मैनू महबूब दे कदमां ते मेरी जान निकल जावे, महबूब दे कदमां ते मेरी जान निकल जावे, सिर यार दा नजराना चो सिर यार दा नजराना यार दे कोलाए,
ओ कौन उन्हां समझावे आप जे आकण ओनू जिंदियां कालियां जुल्फां दी रब आप कसम चावे जिंदियां कालियां जुल्फां दी रब आप कसम चावे दिल यार दा नजराना सल्लल्लाहु अलैहि या असां सिर दा सौदा कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे नाल माईत दे लगिया दिलियां असां इश्क दा कलमा भर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे रांझा काबा रांझा किबला मालिक मेरा शाना वाला रांझा काबा रांझा किबला मालिक मेरा शाना वाला ओ दिल करे दी सजदा सजण नू असां सिर कदमां ते घर बैठे असां सिर दा सौदा ओदा पंहिंजे महबूब सां दिलबर नबी सां सिर जो सौदो करणो आओ करन हाँ हाँ मौत भी तो ईंदो न मौत भी तो ईंदो न हाँ कोई एक्सीडेंट में मरी वञे को दीवार तो किरी मरी पवे को कीअं मरे पर मौत उहो भलो जेको मुस्तफा जे गुलामी में अची वञे मदीने वारे मीर जे दर जी गुलामी वारो मौत लख जिंदगियूं इन मौत ता कुर्बान करे छॾियो हाँ महबूब सां मोहब्बत रखणी आहे न महबूब जा तराना ॻाइणा आहिनि ही ज़बान रब इने जे लाइ ॾिनी आहे अड़े हिन ज़बान सां गारियूं न ॾे गिलाऊं न कर गीबतूं न कर इन ज़बान सां ॿियनि जी गीबत न कर पराई प्रचार न कर या ज़बान रब ॾिनी अथई त वेही चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या मिठी पाक बोली प्रिय जी भलिया मिठी पाक बोली प्रिय जी भलिया तॾहिं तो खे तोता ज़िबाहीअ मिलिया ओ तॾहिं तो खे तोता ज़िबाहीअ मिलिया मिठो नालो यार जो तू पल पल पचारे चतुअड़ा चमन में आहीं ॾींहं चार मिठो मुल्क पंहिंजो न भुलिजी विसारे चतुअड़ा चमन में आहीं ॾींहं चार जिंदगी फानी है जिंदगी बेबका है मौत मथा भरियो बीठो आ कल कोन पवंदई ओचितो इज़राइल जा हथ गिचीअ में पइजी वेंदा अब हाँ मौत अचण वारो आहे हाँ रब तो फरमाए अलम नजअल लहू ऐनैन
व लिसान व शफतैन मूं रब तव्हांखे ॿ अखियूं ॾिनियूं, ज़बान ॾिनी, ॿ चप ॾिना, त छाजे लाइ ॾिना? इन अखियुनि सां दीदार कर मदीने वारे जो, इन अखियुनि सां दीदार कर रब जे बैत अतीक काबे शरीफ। हाँ, काबे खे ॾिसण बि इबादत आहे। खुदा जो कसम, जेॾी महिल मक्का मुकर्रमा में रब तोखे हाज़िरी जी तौफ़ीक़ ॾिए न, जॾहिं मके पाक में पहुची ऐं बैतुल्लाह शरीफ ते हीअं पहिरीं नज़र पवई न, जेको ज़बान मां लफ़्ज़ कढंदे रब ईअं कंदो। हाँ, केॾो बि पत्थर दिलि हुजे, केॾो बि सख़्तु दिलि हुजे, पर जेॾी महिल बैतुल्लाह शरीफ ते नज़र थी पए त दिलि मेण पणिजी थी वञे, बेवस अखियुनि मां ॻोढ़ा वही था पवनि। हाँ, उहे शफ़त आहिनि, रब चप ॾिना अथई त इन चपनि सां वञी हजर असवद खे चुम। हाँ, अल हजरुल असवद यमीनुल्लाह अज़्ज़ व जल्ल फिल अर्द युसाफ़िहु बिहा ख़ल्क़िही कमा युसाफ़िहु रजुल अख़ाहु। हिन धरती जे मथां हजर असवद अल्लाह जो साॼो हथु आहे। जे हजर असवद खे चुमियो, जे हजर असवद ते हथु रखियो, ॼणु अल्लाह जे हथ सां हथु मिलाए। हाँ, ॾिस आशिक उते कीअं था सिर ॾियनि हजर असवद खे चुमण महिल। हाँ, हर कंहिंजी जीअं परवाना शमअ ते टुटंदा आहिनि, हर कंहिंजी ख्वाहिशात मां इन खे हजर पाक खे अवल मां चुमां। ख़ुदा जो कसम, ईअं हर वक़्त में हुजूम में आशिका लॻो पियो आहे। उन हजर पाक खे जेको चुमे थो इश्क ऐं अदब सां, कंहिंखे अज़ियत न पहुचाए, हजर असवद खे चुमी मोटे थो, रब उनजा गुनाह बख़्शे छॾे। हाँ, रब चप इन जे लाइ ॾिना आहिनि, खुदा जे घर खे चुम, हजर असवद खे चुम, क़ुरान खे चुम। सुनन दारमी जे अंदर हदीस ईंदी आहे, हज़रत इक्रमा रज़ियल्लाहु तआला अन्हु हीअ क़ुरान खोले पढ़ंदा हुआ, पढ़ंदे पढ़ंदे फ़र्क़े मुसरत में मोहब्बत में अची क़ुरान खे चपनि ते रखे चुमंदा हुआ, अखियुनि सां लाहींदा, क़ुरान खे सीने सां लाहे चवंदा किताब रब्बी, किताब रब्बी, किताब रब्बी, मुंहिंजे रब जो किताब, मुंहिंजे रब जो किताब, मुंहिंजे रब जो क़ुरान आहे। ईअं चुमंदा हुआ ऐं सीने सां लाहींदा हुआ। हाँ, हे नजदुल ख़ैर, चपन खे कीअं इस्तेमाल कंदे, ज़बान खे कीअं इस्तेमाल कंदे, अखियुनि खे कीअं इस्तेमाल कंदे, नजदुल ख़ैर इहो। हाँ, बाक़ी नजदुल शर कहिड़ो आहे? ज़बान सां गारियूं ॾिए, गिलाऊं करे, कूड़ ॻाल्हाए, ठगियूं करे, दोलाब करे, परावा हक़ खाई वञे, हुनखे गार ॾिनई, हुनखे घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हायईं, हुनजी दिलि आज़ारी कयईं। इहा ज़बान वारो नांग अथसि जेको माण्हुनि खे ॾंगींदो थो अथे। हाँ, ज़बान अथई या त नांग अथई ॻाल्हा। हाँ, हीअ ज़बान नांग जे मिसल आहे, पर जोगी नांग खणंदा आहिनि त टुबड़ी में। कीअं? टुबड़ी में। पोइ केॾी महिल करतब ॾेखारींदा आहिनि त हुनखे टुबड़ी जो ढक लाहींदा आहिनि, पोइ ज़रूरत महिल मुरलियूं वॼाए ऐं नांग ॾेखारे वरी हुनखे टुबड़ी में बंदि कंदा आहिनि। हाँ, हीअ ज़बान त नांग जे मिसल आहे, रब इन जे मथां चपन जी टुबड़ी ठाही छॾी। कोन सम्झो न, हे बात हिकिड़ी टुबड़ी वांगुरु। हाँ, जेॾी महिल ज़रूरत पवे न ओॾी महिल भली ॻाल्हि आहे, क़ुरान जी तिलावत करणी हुजे, ज़बान खुलियल हुजे, सलात पढ़णी हुजे, सुभान अल्लाह चवणो हुजे, अल्हम्दुलिल्लाह चवणो हुजे, अल्लाहु अकबर चवणो हुजे, अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चवणो हुजे। हाँ, हिकिड़ा सलात जा पढ़नि ॿिया वरी चपन खे टाका लॻल सही। हाँ, टुबड़ी में बंद। और जेॾी महिल चङाई जी ॻाल्हि हुजे, नजदुल ख़ैर जी ॻाल्हि हुजे त ज़बान खुलियल रख, पर जेॾी महिल नजदुल शर साम्हूं अचे त पोइ इन नांग खे टुबड़ी में बंदि कर। अब ॾिसो न, तव्हां कॾहिं चिड़िया घर में विया हुजो, उते जानवर बीठल हूंदा आहिनि, भोला, चीता, शींहं, लोमड़ियूं, बांदर, इहे जानवर उते पालियल हूंदा आहिनि। पोइ जानवर जेतिरो हल्को हूंदो आहे उनजो पिंजरो गोड़ो हल्को ठाहींदा आहिनि। मिसाल पखी आहे त उनजे लाइ सॼियुनि तारुनि जो पिंजरो हूंदो, पर जे भोलो आहे त उनजे लाइ वरी सञा थुल्हा सरिया हूंदा आहिनि।
पर शींहं जो पिंजरो ॾिसंदो त उन शींहं जे लाइ वरी ॿ टे पिंजरा ठहियल हूंदा आहिनि ऐं सरियो बि थुल्हो हूंदो आहे छो त शींहं ताक़त वारो आहे इन जे करे उन जे लाइ उहे सरिया बि ओॾा मज़बूत पिंजरा ॿ टे ठाहींदा आहिनि मथां इहो शींहं कंहिंखे मारे न विझे अचे को ॾिसणु अचेसि त उनखे हणी फाड़े न विझे ॻाल्हि सम्झो हा हे अखियूं जॾहिं नजदुल ख़ैर हुजे त इन जे लाइ रब ॿ दरवाज़ा ठाहिया आहिनि हे पिंजरो आहे अखि जो पिंजरो आहे ॿ दरवाज़ा ताक हूंदा आहिनि ॿ ताक उभा हूंदा आहिनि पर अखियुनि जा ताक पासीरा आहिनि सम्झो जेॾी महिल साम्हूं नजदुल ख़ैर हुजे त पोइ इहे ताक खोले छॾियो जेॾी महिल मजलिस हुजे न त पोइ ओॾी महिल अखियूं खुलियल हुजे ओॾी महिल हीअं न कजे थोरो सम्झो अखियूं जो बूटियूं वेठा आहियो त मां छा सम्झा त तव्हां मुराक़बे में आहियो या निंड में आहियो बाबा नजदुल ख़ैर में वेठा आहियो त अखियूं खुलियल हुजनि न पर जॾहिं पराई औरत साम्हूं अचे न पोइ कबाड़ बंदि कयो दर बंदि हे रब पिंजरो ठाहियो आहे अखियुनि जे लाइ दरवाज़ा ठाहिया आहिनि इहे ॿई ताक बंदि करे छॾियो अखियूं बंदि टीवी न ॾिसो फिल्म न ॾिसो VCR न ॾिसो ॻाल्हि सम्झो हा पर इन अखि जे लाइ हिकिड़ो परदो आहे पर मूं अर्ज़ु कयो त जानवर जहिड़ो ख़तरनाक हूंदो आहे उनजे लाइ पिंजरो ओॾो मज़बूत ज़बान अखियुनि खां वधीक ख़तरनाक इन जे लाइ रब वरी ॿ दरवाज़ा ठाहिया हिकिड़ो ॾंदनि जो ॿियो चपल जो हीअ ॾंद वरी चपल कोन सम्झो बंदि कयो मारे सां वरी चपल ॾिसो न हे ख़तरनाक उज़वो आहे छो त इहो वेठे वेठे बि कंहिंखे ईज़ाए छॾी वेठो हिकिड़ी जाइ ते हूंदो हथ बि तॾहिं पेर तॾहिं कमु कनि जॾहिं होसि ताईं पहुचो पेर तॾहिं कमु कनि जॾहिं होसि ताईं पहुचो पर ज़बान अहिड़ो त उज़वो आहे जो वेठा हिते हुजो पर 100 मील वारे खे बि ईज़ाए सघो हाणे त हे मोबाइल मुसीबत निकिती आहे कोन सम्झो इन मोबाइल में को भुलिजी सुलझी का मिस कॉल के माई जी शल में अची वञे पोइ नंबर सेव करे छॾींदुसि मां तव्हांजे मर्ज़ जी ॻाल्हि थो कयां बीमारी जी ॻाल्हि थो कयां मुंहिंजो इलाजु थियणु खपे हा घणा फ़क़ीर आहिनि सुहारियूं न अथनि पर राबिता वरी होॾो होब लॻा पिया ख़ुदा खां डिज ख़ुदा जो ख़ौफ़ रख ये ज़बान बेहयाई में इस्तेमाल न कर नजदुल शर में इस्तेमाल न कर जॾहिं को अहिड़ो मौक़ो अचे त इहे ॾंद बि रब दरवाज़ो ॾिना आहिनि चप बि दरवाज़ो ॾिना आहिनि बंदि करे चुप हा चुप माठ ख़ामोशी बिना महिनत जी इबादत कोन सम्झो मां वरी थो सम्झायां तवजो फरमायो निमाज़ पढ़ंदो महिनत आहे न वुज़ू कंदो पोइ मस्जिद में अचो पोइ क़याम कयो रुकू कयो सजदा कयो रकातूं पढ़ो मौलवी साहब वारी निमाज़ न जेको हेरे ऐं घेरे वारी कहिड़ी ॿुधाई हिन गुलू ऐं फुलू वारी उहा न हा हिकिड़ी निमाज़ में सभिनी जो ॿार आहे हाणे जे अहिड़ियूं निमाज़ूं मौलवी साहब हिते सिंध वारनि खे सेखारे वियो अॻे ई टोटी पोइ चवंदा हिकिड़ो वॾो ई सभिनी जे पारूं पढ़ी छॾे ॻाल्हि सम्झो निमाज़ पढ़ो महिनत आहे रोज़ो रखो महिनत आहे हज कयो महिनत आहे ख़र्च आहे महिनत आहे मुशक़त आहे पर ख़ामोशी बिना महिनत जे इबादत चुप कयो वेठा हुजो मलाइक तव्हांजो सवाबु पिया लिखनि ॿुधो तवजो फरमायो ख़ामोशी आलिम जो सींगार आहे आलिम जो आलिम जो ऐं जाहिल जो ढक जाहिल जे ऐबनि जो परतो जाहिल ॻाल्हि
ॻाल्हाईंदो त पियो ॾाढो डरींदो न जाहिल ॻाल्हाईंदो कंहिंजो दिलि आज़ारी पियो कंदो कूड़ ॻाल्हाईंदो ठगियूं कंदो बुरा लफ़्ज़ ॻाल्हाईंदो चुप कयूं वेठो आहे त घणनि गुनाहनि खां बची पियो पर आलिम ख़ामोश हूंदो त आलिम जे चेहरे ते रोब हूंदो वक़ार हूंदो इज़त हाँ जॾहिं हक़ जो कलमो ॻाल्हाइणो हुजे बेशक ॻाल्हाए हक़ जो कलमो ॿियनि ताईं पहुचायो जे न त ख़ामोशी भली आहे हज़रत ईसा रूहुल्लाह अल्लाह जे प्यारे नबी सैयदना सोने ईसा रूहुल्लाह फरमायो त हिकमत ऐं दानाई कुल 10 हिसा आहे घणा हिसा आहे अधु ॻाल्हायो त अधु चुप कयूं वेठा आहियो बाबा नजदुल शर कोन्हे नजदुल ख़ैर आहे ॻाल्हायो ॻाल्हायो घणा 10 हिसा छा 10 हिसा छा जाए हिकमत ऐं दानाई जा 10 हिसा आहे उन मां 9 हिसा ख़ामोशी में ऐं हिकिड़ो हिसो अकेलाइप में ॿई ॻाल्हियूं त हाणे ॾाढियूं ॾुखियूं ॿई ॻाल्हियूं हिकिड़ो माण्हू अचे वेठो अचे शुरू थियो ॻाल्हियुनि में अचे शुरू थियो मां चयो जे कॾहिं ॻाल्हि ॿुधंदा उहा त ओ मुंहिंजा भाउ जे न तूं 5 मिंट चुप करे वेही त वलियूं लाथी वञे हाओ सही मुंहिंजो त चुप कर त सही न पर 2 मिंट कई पर वरी शुरू थी हाँ या अकेलाई में बि हीअं थो डरेसि वांदो वेठो हूंदो वञी होटल ते वेहंदो छा होटल ते वञी वेहंदो हेॾो 4 बसूं आहियूं हे ॾिसंदो वाता गोदा लॻो पियो हूंदुसि मखियूं वात में वियो पवंदुसि धूड़ पई मुंहं में पवेसि पोइ होटल ते वेठो चांहि जो कोपड़ो पीअंदो टीवी पई हलंदी शमन जो राग कंध पियो धूणींदो अरे वांदो ही तो मस्जिद में वञी वेह न अल्लाह जो ज़िक्र वञी कर न गाना तो ॻाई महबूब जी नात वेही पढ़ त रहमत वसई न पर नजदुल ख़ैर छा आहे नजदुल शर छा आहे सिखजे या न सिखजे ॻाल्हायो ही त सिर्फ़ ॿुधो ज़ुबान ऐं अखियुनि ऐं चपनि जी ॻाल्हि पर ज़िंदगी त वॾी वसी आहे न ज़िंदगी वॾी कुशादी आहे न उन में नजदुल ख़ैर कहिड़ो आहे नजदुल शर कहिड़ो आहे हर ज़िंदगी जे मोड़ ते बरसता आहे हर ज़िंदगी जे लम्हे में तुंहिंजे लाइ बरसता आहे जो ॾींहुं अचे थो तुंहिंजे ज़िंदगी में बरसता आहे जा राति तुंहिंजे ज़िंदगी में अचे थी बरसता आहे हिकिड़ो नजदुल शर आहे ॿियो नजदुल ख़ैर हाणे इहा ख़बर कीअं पवे त नजदुल ख़ैर कहिड़ो आहे नजदुल शर कहिड़ो आहे ॻाल्हि सम्झो सिखणु खपे या न ॻाल्हायो ॾिसो हाणे मां कम जी ॻाल्हि थो कयां ऐं मुंहिंजे बयान जो पोयों हिसो आहे थोरो तवजो सां ॿुधो त इहो रस्तो नजदुल ख़ैर कहिड़ो आहे ज़िंदगी कीअं गुज़ारिजे रब जे नेमतुनि खे सही मसरफ़ कहिड़ो आहे इस्तेमालु करण जो सिखिजे या न सिखिजे पोइ उन सिखण जे लाइ थियणु त ईअं खपे तव्हां मदरसे में वञी दाख़िल थियो उलमा वटि वञी पढ़ो पोइ उन पढ़ण में तव्हांखे 5 साल जो कोर्स हुजे या 8 साल जो कोर्स हुजे तॾहिं तव्हां पढ़ी आलिम बणिजी निकिरो पोइ ख़बर पवंदी त हीअ नजदुल ख़ैर आहे हीअ नजदुल शर पर हाणे तोखे दुनिया जूं मशगूलियूं आहिनि कम आहिनि कारोबार आहिनि तूं 8 साल 10 साल या 5 साल कढी कोन थो सघीं पोइ तुंहिंजे तरबियत जे लाइ नजदुल ख़ैर ऐं नजदुल शर सेखारण जे लाइ हिते हिन ख़ानकाह शरीफ़ ते हिकिड़ो 10 ॾींहंनि जो तरबियती प्रोग्राम रखियो सुभाणे लाइ घटि चई अञा मुंहिंजो हियां न ठाहे अञा हिकिड़ो भेरो घणनि ॾींहंनि जो तरबियती प्रोग्राम उन में सेखारियो वेंदो अक़ीदा सेखारबा पहिरीं त अक़ीदा अहले सुन्नत जा अक़ीदा छा आहिनि बद मज़हबनि जा अक़ीदा कहिड़ा आहिनि छा कजे छा न कजे ज़िंदगी कीअं गुज़ारिजे हलाल छा आहे हराम छा आहे जाइज़ छा आहे नाजाइज़ छा आहे निमाज़ कीअं पढ़िजे रोज़ो कीअं रखिजे वुज़ू कीअं कजे वुज़ू जूं सुन्नतूं फ़र्ज़ निमाज़ जा भञंदड़ वाजिब मुस्तहब कहिड़ा आहिनि दुआऊं कीअं घुरिजनि मुंहिंजा दोस्तो या ॿियनि खे कीअं सुधारण जे लाइ ॿियनि खे तबलीग ॿियनि ताईं अल्लाह जो पैगाम कीअं पहुचाइजे इन जे लाइ हिकिड़ो जामियो तरबियती प्रोग्राम सिर्फ़ु 10 ॾींहं
10 ॾींहं घणा कोन्हनि जी हेॾे वॾे प्रोग्राम जे लाइ हेॾी वॾी तरबियत जे लाइ जिते 8 साल गुज़रनि ऐं जेका शइ मिले सा 10 ॾींहंनि में मिले त सौदो सस्तो या महांगो हाणे मां पहिरीं अर्ज़ु कयो त अंदर में बि हिकिड़ो वेठो आहे उहो चवे थो नज़दुल शर्ब ॿुधाए थो नज़दुल ख़ैर ॿुधाए हिकिड़ो पुराणो यार पुराणो संगती बि अंदर में वेठो उहो वरी चवंदो अच्छा साईं त आहे वांदो असांजा बचड़ा आहिनि ॿार आहिनि ढगी बुख मरी वेंदी आहे कई उसर कई बहाना साईं असां महिनत कश माण्हू फोड़ियो था कयूं मज़ूरी करे बच्चनि खे खाराईंदा आहियूं भला ख़ुदा न खास्ता अलाह ख़ैर करे रब तव्हां सभिनी खे ख़ुशि कंदो पर हिकिड़ो मिसाल थो ॾियां मां थो चवां त बसि मां न वेंदुसि त मुंहिंजो घर रुली वेंदो पर ओचितो जे मां मरी पवां ॿुधायो आसमान किरी पवंदो मुंहिंजे मरण सां आसमान किरी पवंदो ज़मीन ॾरी पवंदी चपल ॾरी पवंदा कुझु कोन थींदो ज़मीन उहा पई हलंदी आसमान सिज चंड उहो पियो लहंदो मां आयुसि हलियो वियुसि तव्हां बि ईअं था सोचो त साईं न वञूं तवजह सां ॿुधो ॼणो के तव्हां आसमान खे कुल्हो ॾेयूं बीठा आहियो तव्हां न वियो त आसमान किरी पवंदो बाबा कोन किरंदो आसमान तव्हां 10 ॾींहं ॻोठ न वियो न आसमान किरियो त मां भरे ॾींदो तव्हांजे फ़ाइदे तव्हांजे भलाई जो सॾु नंगर बि तव्हांखे मुफ़्त में मिलंदो नंगर बि मुफ़्त में 3 वक़्त मिलंदो ऐं साईं मुंहिंजा तरबियत बि मुफ़्त में अलाह जो ज़िक्र राति ॾींहुं सुबुह शाम रुॻे तव्हां रही यार जी इहे 10 ॾींहं तूं रही ॾिस पूरी ज़िंदगी तोखां इहे 10 ॾींहं इंशाअल्लाह कोन विसरंदा जे इते वेठे तूं मदीने जा मंज़र पियो ॾिसी सौदो सस्तो आहे या महांगो आहे पोइ इन ॾहे में शरीक थिबो अधु खन त आख़िरि बाक़ी अधु बि ॿिए भेरे गारंटी ॾियो तव्हां चेहरा हूंदो ॿिए भेरे ईंदड़ सां अलाह ख़ैर कंदो तव्हां ज़िंदगी जी गारंटी ॾियो चेहरा हूंदो ॿुधायो साल जी गारंटी हुजे जे वटि मूंखे लिखी ॾिए साईं मां साल चेहरो हूंदुसि आहे गारंटी अरे ज़िंदगी ते यार भरवसो ई कोन्हे ख़बर न आहे भला जेकॾहिं चङे कम में चङी ॻाल्हि में चङे रस्ते में तुंहिंजा 10 ॾींहं गुज़रिया त इहे 10 ॾींहं तुंहिंजे पूरी ज़िंदगी जे गुनाहनि जो इंशाअल्लाह कफ़ारो रब राज़ी थींदो मदीने वारो साईं राज़ी पोइ इन ॾहे में शरीक थिबो हिकिड़ो भेरो वरी कुर्ब जा हथ खणो आहे स्कोर वधी वियो अल्हम्दुलिल्लाह शरीयत में बि 3 भेरा आहिनि न हिकिड़ो भेरो हथ खणाई अञा बि कुझु वधिया आहे बाक़ी जेके रहियल आहिनि उन्हनि जे लाइ आख़िर में दुआ घुरूं अलाह साईं उन्हनि जे मन में विझे फ़ाइदो तव्हांजो आहे मुंहिंजो कोन्हे फ़ाइदो तव्हांजो आहे फ़ाइदो भलाई तव्हांजी आहे सिखंदव पिराईंदव दीनदार थींदो सालिह थींदो तव्हांजो फ़ाइदो आहे ऐं जी फ़क़ीर तव्हांजे लाइ दुआगू मदीना मुनव्वरा मां तव्हांजे लाइ दुआउनि जा ढेर खणी सम्झो पूरो महीनो अल्हम्दुलिल्लाह कुझु ॾींहं घटि महीनो मदीना मुनव्वरा में हाज़िरी हुई ऐं जेॾी महिल बि हाज़िरी जे लाइ वेंदो हुउसि नंबर सोणे जे साईं जे बारगाह में उहा जाइ जंहिंखे मवाज सॾिबो आहे छा सॾिबो आहे मवाज जी माना आहे तू बदू रूबरू मिलण जी जॾहिं मां पंहिंजे प्यारे पैगंबर सोणे लजपाल नबी जे दर ते हाज़िर थींदोसि 10 में शरीक थियण वारनि जे लाइ दुआ ज़रूरु कयो ऐं उन्हनि जे लाइ हबीबनि वटि ख़ुसूसी इनायतुनि जे लाइ अर्ज़ु कयल
इन वधीक मां इन रस्ते के इन ॻाल्हि खे खोलण नथो चाहियां। बाक़ी जेको सम्झ वारो हूंदो सो इंशाअल्लाह मां अर्ज़ी थो कयां तुंहिंजो फ़ाइदो, तुंहिंजी भलाई आहे ऐं मुंहिंजो को बि ग़र्ज़ कोन्हे सवाइ अल्लाह ऐं हुनजे हबीब खे राज़ी करणु। 10 ॾींहं यको ॻाल्हाइणु, 10 ॾींहं यको रोज़ानो 6 मजलिसूं थींदियूं, 2 कलाक 2.5 कलाक रोज़ानो हिकिड़ी मजलिस में 6 मजलिसूं। मुंहिंजे लाइ तकलीफ़ दे हूंदो, महिनत हूंदी, पर मुंहिंजो ॿियो को ग़र्ज़ कोन्हे सिर्फ़ अल्लाह ऐं हुनजे राज़ी करणु, हबीब जे राज़ी करणु ऐं तव्हांजे फ़ाइदे जे लाइ, तव्हांजी भलाई जो सॾा। छो त अॼुकल्ह फिस्क फुजूर बेहयाई आम थी वई आहे, माण्हुनि खे ख़बर न आहे। अलहमदुलिल्लाह सोबत में आया, दाढ़ी बि रखियूं, पटको ॿधूं, पर इहा ख़बर कोन्हे त निमाज़ छा आहे, रोज़ो छा आहे, हक़ हुकूक कहिड़ा आहिनि, ज़ाल जा हक़ कहिड़ा आहिनि, पीउ जा हक़ कहिड़ा आहिनि, अम्मा जा हक़ कहिड़ा आहिनि, ज़िंदगी कीअं गुज़ारिजे, हलाल छा आहे, हराम छा आहे, जाइज़ छा आहे, नाजाइज़ छा आहे, या का ख़बर कोन्हे का। उन जे लाइ इहो 10 ॾींहंनि जो तरबियती प्रोग्राम रखियो वियो आहे। तव्हां शरीक थींदो, इंशाअल्लाह ताला अल्लाह राज़ी थींदो, अल्लाह जो हबीब राज़ी थींदो, मदीने वारे साईं जी निगाह करम थींदी, इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा। हीअ किताब आहे इमादुद्दीन, जेको निमाज़ जा फ़ज़ाइल ऐं मसाइल आहिनि, इहो 9 एडिशन छपिजी आयो आहे। ऐं ॿियो ही ख़ुतबात महबूब इलाही, मुझे सोने मुर्शिदन करीमन जो खुतबो शरीफ है। साल जा हर महीने जा खुतबा 4 खुतबा आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह वॾे इश्क ऐं मोहब्बत सां हिकिड़े अल्लाह जे कामिल वली जे लफ़्ज़नि में तव्हां पढ़ंदो ईमान ताज़ो थी वेंदो। इहो खुतबो ईअं बि तव्हां नसीहत तौरु पढ़ी सघो था, जुमे जे खुतबनि में ख़तीब पढ़ी सघनि था। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानु शान सां सभिनी खे महबूबनि जे दर जी ग़ुलामी नसीब फरमाए, हयाती जा पसा हबीबनि जे दर जी ग़ुलामी में पूरा थियनि। रब करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। इंशाअल्लाह सुभाणे ज़ूर निमाज़ खां वठी तरबियती प्रोग्राम शुरू ऐं सुबुह जो इंशाअल्लाह मजलिस थींदी, उन में जेकी नवां दोस्त हूंदा उनखे ज़िक्र जी सम्झाणी थींदी ऐं आख़िरी दुआ थींदी। आख़िरी दुआ त इंशाअल्लाह ताला 10 जे इख़्तिताम ते थींदी। 10 जे इख़्तिताम ते आख़िरी दुआ ऐं महबूबनि करीमनि वो सभई गॾिजी ख़ैरात पिन इंशाअल्लाह रहमत सां झोलियूं भरे मोटंदासीं। आख़िर दरवाज़ा اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين. اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وآله وصحبه أجمعين. رب اغفر وارحم أنت خير الراحمين، وانصرنا اللهم أنت خير الناصرين، واحفظنا 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 وأنت خير الحافظين. اللهم لا تدع لنا من مجلسنا هذا، من مسجدنا هذا، من محفلنا هذا ذنبا إلا غفرته، ولا هما إلا فرجته، ولا كربا إلا نفسته، ولا مبتلا إلا عافيته، ولا عيبا إلا سترته، ولا عدوا إلا خذلته، ولا عيبا إلا سترته، ولا عقيما إلا رزقته، ولا رزقا إلا باركته، ولا مسافرا إلا حفظته، ولا ميتا إلا رحمته، ولا غائبا إلا رددته، ولا غائبا إلا رددته، ولا حاجة من حوائج الدنيا والآخرة هي لك رضا ولنا فيها صلاح إلا قضيتها ويسرتها يا أرحم الراحمين. اللهم حبب إلينا الإيمان وزينه في قلوبنا، وكره إلينا الكفر والفسوق والعصيان، وجعلنا من الراشدين. اللهم إنا على ذكرك وشكرك وحسن عبادتك. اللهم أعنا على ذكرك وشكرك وحسن عبادتك. اللهم اغفر لنا ولسائر المسلمين. اللهم اغفر لنا ولسائر المسلمين الأحياء منهم والميتين. اللهم اغفر لجميع موتى المسلمين. اللهم اغفر لهم وارحمهم وعافهم واعف عنهم وأكرم نزلهم ووسع مدخلهم
ونقهم من الذنوب والخطايا كما ينقى الثوب الأبيض من الدنس واغسلهم من خطاياهم بالماء والثلج والبرد اللهم جازم بالإحسان إحسانا وبالإطاعة عفوا وغفرانا حتى يكونوا في بطون الألهاد مطمئنين وبجودك ورضوانك واقفين. या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी असांजे गुनाहनि खे माफ़ कर असांजूं ख़ताऊं दरगुज़र कर पंहिंजी मोहब्बत पंहिंजे हबीब जो इश्क अता फरमा कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ाई कामिला आजिला नसीब कर या अल्लाह हिन महफ़िल में जे हाज़िर आहिनि उन्हनि सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं या अल्लाह जेकी दहे में शिरकत जो अज़्म रखे वेठा आहिनि या अल्लाह तू उन्हनि जी मदद फरमा उन्हनि खे हिन दीनी तरबियती प्रोग्राम में शिरकत जी सआदत नसीब फरमा या अल्लाह असां सभिनी खे महबूबनि करीमनि जे दीन सिखण ऐं सेखारण जी तौफ़ीक़ या अल्लाह जे हाजतमंदनि उन जूं हाजतूं रवा फरमा या अल्लाह जे दर्दमंदनि उन जा दर्द दूर कर या अल्लाह जिन ते कर्ज़ आहिनि उन्हनि जा कर्ज़ लाह जे बीमार आहिनि उनखे शिफ़ा ॾे या अल्लाह जे मुश्किल में उन जूं मुश्किलातूं माफ़ कर जिन ते न्याणियुनि जा ॿार आहिनि उनखे सुठा घर ऐं वर अता फरमा उन्हनि जूं मुश्किलातूं माफ़ फरमा या अल्लाह हिन पूरे मजमे ते पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब फरमा इश्क ऐं अदब सां हबीबनि जे दर जी हाज़िरी नसीब फरमा या अल्लाह असां सभिनी खे महबूबनि करीमनि जे दर जी हाज़िरी नसीब फरमा या अल्लाह अखियुनि खे बुरी नज़र खां बचा ज़ुबान खे बुरे गुफ़्ते खां बचा चपनि खे बुरे लमस खां बचा या अल्लाह असांजे अखियुनि खे नेक नज़रूं अता फरमा असांजे ज़ुबान खे उहे लफ़्ज़ ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ ॾे जंहिंमें तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी या अल्लाह हिननि चपनि सां मदीने वारे मीर जी चाउठ चुमण जी तौफ़ीक़ हिन चपनि सां हजरे अस्वद चुमण जी सआदत नसीब कर या अल्लाह हिन पूरे मजमे ते रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा हिन आस्थाने खे क़यामत ताईं आबाद फरमा हिन दरबार खे क़यामत ताईं आबाद फरमा या अल्लाह मुझे वालिद गिरामी मुझे मुर्शिद मुरब्बी जे मथां रहमतूं बरकतूं नाज़िल या अल्लाह बाबा साईं जे दरजात खे मज़ीद बुलंदियूं अता या अल्लाह बरज़ख में जेको तो वटि आला खां आला मक़ाम आहे पंहिंजे मुक़र्रबीन जे लाइ पंहिंजे औलियाए वासिलीन ऐं कामिलीन जे लाइ जेका तो वटि आला खां आला नेमतूं आहिनि मुंहिंजे क़िबला मुर्शिदनि करीमनि खे अता फरमा या अल्लाह मुंहिंजे अमड़ खे सिहत नसीब फरमा मुंहिंजे अमड़ियुनि खे सिहत नसीब फरमा या अल्लाह मुझे वालिदैन जे मथां रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा या अल्लाह हिन मजमे में जेतिरा बि बाना ऐं बानियूं शरीक आहिनि उन्हनि सभिनी जे वालिदैन खे शाद ऐं आबाद रख जेकी फौत थी विया उन्हनि जे क़बरुनि खे जन्नत जो बाग़ीचो या अल्लाह असांजे हथ खां ख़ाली न मोटो असांजे मथां सकीनत नाज़िल फरमा असांजे क़ल्ब ऐं बातिन खे मुनव्वर फरमा नफ़्स अम्मारे जे शर ऐं शरारत खां बचा नफ़्स अम्मारे जे फितननि खां बचा या अल्लाह तज़कियो नफ़्स जो तस्फ़ियो क़ल्ब जो नसीब फरमा या अल्लाह जेका पंहिंजे दोस्तनि खे दौलत अता कंदो ऐं उहा बातिनी दौलत असांखे बि नसीब कर या अल्लाह जेको बातिन जूं नेमतूं पंहिंजे दोस्तनि खे अता कंदो हुई हिन पूरे मजमे जे शुरका खे नसीब असांजे दिलुनि खे पंहिंजे कुर्ब जो वसूल नसीब या अल्लाह असांखे बुराइयुनि बेहयाइनि खां बचा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन या अल्लाह हुजूर जी सारी उम्मत ते राज़ी थी मदीने वारे मीर जी सारी उम्मत ते लुत्फ़ो करम कर असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान जे मथां रहमतूं बरकतूं नाज़िल कर पाकिस्तान खे अमन ऐं सुकून वारो ख़ित्तो बना मुसलमान जिते भी तंगी ऐं तकलीफ़ में उन तंगियूं दूर फरमा इराक़ खे आज़ाद कर फ़लस्तीन खे आज़ाद कर कश्मीर खे आज़ाद कर मुसलमाननि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा या अल्लाह अहले सुन्नत जो बोलबाला फरमा अहले सुन्नत जा दर्दमंद
बुलंद आलिम ऐं मशाइख जेके कम दीन जो करे रहिया आहिनि उन्हनि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा। या अल्लाह तोखे तुंहिंजे उलूहियत जो वास्तो, तोखे तुंहिंजी रबूबियत जो वास्तो, तुंहिंजे अस्माउल हुस्ना ऐं सिफ़ात औलिया जो वास्तो, तोखे मदीने वारे मीर जो वास्तो, हुज़ूर जी नबूवत और रिसालत जो वास्तो, हुज़ूर जे सहाबा किराम अहल बैत अतहार जो वास्तो। या अल्लाह बगदाद वारे सुहिणे रहबर सुहिणे गौसे आज़म अब्दुल कादिर जीलानी जो सदको, या अल्लाह सुहिणे महबूब इलाही जे सदके, मुंहिंजे रहबर मुर्शिद फज़लाबादी जे सदके इन मजमे ते रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा। सल्लल्लाहु अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन। आमीन आमीन। अस्तगीथ बिरहमतिक या अरहमर राहिमीन। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। एक बेरो फातिहा पढ़ो साहिब बाजार जी रूह पाक खे इशारे सवाल। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। आमीन आमीन। अस्तगीथ बिरहमतिक। असांजा मेहमान जेके सभिनी ते राज़ी थी। या अल्लाह पंजाब जा जेके उलमा असांजे हिन ग़रीबाणी महफ़िल में शरीक थिया आहिनि उन्हनि जी हाज़िरी क़बूल कर, उन्हनि जे दिलुनि जूं मुरादूं पूरियूं कर। या अल्लाह पंजाब ऐं बलूचिस्तान खां जेकी मेहमान परे परे खां आया आहिनि, या अल्लाह सिंध जे गोशे गोशे खां जेकी मेहमान आया आहिनि सभिनी ते रहमतूं बरकतूं नाज़िल कर। इन मजमे में जेतिरा बि बाना ऐं बानियूं शरीक थिया आहिनि उन्हनि सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व आलिहि वसल्लम।